अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। असां पंहिंजी किचन में अॼु ठाहे रहिया आहियूं आलू मटर जी सब्ज़ी। यानी मटर मूं अधु किलो वठी छिलिया आहिनि। हिकिड़ी प्याली मटरनि जी आहे, हिकु नंढी प्याली तेल जी आहे, 5 खां 6 सावा मिर्च आहिनि, सन्हड़ा बारीक कटियल, थूम अदरक 2 चमचा आहिनि खाइण वारा, 2 टमाटा नॉर्मल प्यूरी मूं ठाही आहे टमाटे जी, 2 नंढा नॉर्मल बसर आहिनि, 1 पाव पटाटा आहिनि जेके मूं ओॿारे रखिया आहिनि, याने ॻाढ़ा मिर्च 2 चमचा, 2 चमचा वॾा खाइण वारा आहिनि सुका धाणा, 2 चमचा वॾा खाइण वारा आहिनि बेसण। हाणे अचो त अॻिते तयारी कयूं। त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे। हिन में असां विझंदासीं तेल। तव्हां गिह बि इस्तेमालु करे सघो था, देसी गिह बि इस्तेमालु करे सघो था। तव्हां वटि जेको बि तेल मौजूदु आहे उहो बि इस्तेमालु करे सघो था, तेल जी या गिह जी। भाॼियुनि में पाबंदी आहे ई न। त नाज़रीन, मुंहिंजा बसर बिल्कुलु तयारु आहिनि। हिन में हाणे मां विझंदसि हिकिड़ो नंढो चांहि वारो चमिचो अछे जीरे जो, ऐं हिकिड़ो चमिचो भरियल न आहे सफ़ा हेड जो। हाणे हिन में मां विझंदसि टमाटा प्यूरी, सावा मिर्च जेके मूं सन्हड़ा कटे रखिया हुआ, ऐं थूम अदरक ही 2 चमचा आहिनि, 1 चमचो अदरक, 1 चमचो थूम जो। हाणे हिनखे मां चङी तरह भुञंदसि पहिरियां, घटि में घटि 2 खां 3 मिंट, जीअं मुंहिंजो हीउ मसालो बिल्कुलु ॻरी वञे। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजो मसालो बिल्कुलु भुॼी चुको आहे। ही टमाटा, सावा मिर्च ऐं थूम अदरक। हाणे हिन में मां विझंदसि जेके मूं रखिया आहिनि 2 चमचा चांहि वारा मिर्चनि जा आहिनि, 2 चमचा ही वॾा खाइण वारा सुकनि धाणनि जा आहिनि, 2 चमचा ही वॾा खाइण वारा बेसण। ऐं 1 चमचो लूणु। लूणु मां पहिरियों घटि विझंदी आहियां, इन करे जो लूणु चखी पोइ माण्हू इस्तेमालु करे। हाणे 2 खां 3 मिंट मां हिन पंहिंजे मसाले खे भुञंदसि, जीअं मुंहिंजो बेसण जेको मूं विधो आहे उहो बि सुठे तरीक़े सां भुॼी वञे, हुनखे ज़रूरी आहे भुञणु। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजो मसालो ऐं हिन जो कलर बि हीउ बिल्कुलु भुॼी वियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि मटर, ऐं मटरनि खे बि तक़रीबन मां 2 खां 3 मिनट जेको आहे भुञंदसि। उन खां पोइ हिन में मां विझंदसि तक़रीबन अधु गिलास पाणीअ जो, त जीअं मुंहिंजा मटर सही तरीक़े सां ॻरनि पचनि। सख़्तु मटर सुठा न आहिनि लॻंदा। नाज़रीन, मूंखे हिनखे 2 खां 3 मिंट थी विया आहिनि। हाणे जेकॾहिं मां हिनखे वधीक भुञंदसि त हीउ मटर जेको न फाटण थका ॾियणु शुरू कंदा। हाणे हिन में मां विझंदसि तक़रीबन अधु गिलास पाणी विझी ऐं हिनखे ढकु लॻाईंदसि एसी ताईं, जेसीं ताईं उहो पाणी ख़तमु नथो थी वञे। बसि हेतिरो पाणी। हिनखे मां हल्की मीडियम जेको चइबी आहे उन ते रखी मां हिनखे ढकु ॾींदसि 5 खां 10 मिंट। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजा मटर बिल्कुलु पची चुका आहिनि ऐं मुंहिंजो मसालो बि बिल्कुलु पची चुको आहे। तेल जेको आहे उहो सभु मथां अची वियो आहे। हाणे हिन जी बारी आहे अॻिते वधाइण जी। हीअ आहिनि पटाटा जेके मूं तव्हांखे पहिरीं ॿुधाए रखिया त मूं ओॿारे रखिया आहिनि। हीअं विझणा आहिनि, हिननि खे सफ़ा बि नाहे करिणो जो अटो थी वञे न, हीअं विझणो आहे हिननि खे।
हाणे हिन ते विझंदसि मां अछो जीरो। पहिरियां मां दाग में बि विझी आई आहियां ऐं हिन ते बि विझंदसि। भुॻल आहे, हिकिड़ो ई चमचो आहे चांहि वारो, ज़्यादा न आहे। ऐं हीअ आहे मेथी जेका असां वटि हूंदी आहे उहा ई। थोरो हिनखे जेको आहे तईअ में तव्हां फ्राई करे ऐं जेको आहे सो हथ सां ई मटींदो त हीअ बिल्कुलु अहिड़ी सन्हड़ी थी वेंदी। ऐं आहे अधु चमचो गरम मसालो। हाणे असां हिनखे बि 2 मिंट भुञंदसि मां पटाटनि खे बि। पोइ हिन में पवंदो भाॼीअ जो पाणी। तव्हां ज़रूरु ट्राई कजो, मूंखे उमेदु आहे तव्हांखे बेहदि पसंदि ईंदी। हीअ रुॻी आलू मटरनि जी भाॼी न आहे, थोरी महिनत सां एॾी ज़बरदस्त शइ तव्हांजे साम्हूं ईंदी, तव्हां ख़ुदि ॾिसी ख़ुशि थींदव ऐं खाई। त नाज़रीन 2 मिंट थी विया आहिनि मूंखे हिननि पटाटनि खे भुञंदे, पर तव्हां ॾिसो मुंहिंजा पटाटा साबित ई आहिनि, मूं हुननि खे भोरे न छॾियो आहे बिल्कुलु। हाणे मां हिन में विझंदसि पाणी एतिरो जेतिरो मूंखे ग्रेवीअ लाइ खपे, या रहे ला बसि ओतिरो पाणी। बसि एतिरो काफ़ी आहे। ऐं हिनखे 5 मिंट हाणे मां अञा ढकु लॻाईंदसि त जीअं मुंहिंजी भाॼी सेट थिए तव्हांखे ॾेखारण जे लाइ। हा नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजी भाॼी बिल्कुलु तयार आहे। हाणे ग्रेवी बि ॾिसो तव्हां, घाटी पटाटा मटर सभु कुझु, ऐं तेल बि छॾे चुकी आहे। जेकॾहिं तव्हांखे तेल घटि पसंदि आहे त तव्हां घटि इस्तेमालु करे सघो था हिन खां बि। मूंखे थोरो ज़्यादा मुंहिंजे घर में पसंदि आहे। हीअ बिल्कुलु भाॼी तयारु आहे। ऐं हाणे आख़िरी सरप्राइज़ तव्हांजे लाइ त इहा आहे, मूं वटि हिकिड़ो खाइण वारो चमचो देसी घीअ जो, जेको गरम करे ऐं हिन जे मथां हीअं जेको आहे सो बसि विझणो आहे। वधीक विझणो कोन्हे, जेकॾहिं तव्हांखे ज़्यादा पसंदि आहे तव्हां ज़्यादा विझी सघो था। मूंखे एतिरो जेको हुन में ज़ाइक़ो ऐं टेस्ट आणींदो। हीअ बिल्कुलु भाॼी तयारु आहे। हाणे चूल्हो कयो आहे मूं बंदि। त नाज़रीन, मुंहिंजी हीअ पटाटा ऐं मटरनि जी भाॼी या सब्जी बिल्कुलु तयारु आहे। हीअ ढाबा स्टाइल आहे, तव्हां घर में पचायो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अगरि तव्हांखे पसंदि अचे त मूंखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि ॾे शेयर कयो, मूंखे कमेंट्स कयो, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।